त जेका आयत मोबाइल आहे तव्हां अमूमी तौर ते ॿुधो हूंदो, हिन आयत जे मथां काफ़ी एतिराज़ कयो वेंदो आहे। सूरह आल इमरान जी आयत नंबर 61 त जेको ईसाइन सां मोबाइल थिए पियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में ऐं ईसाइन जे विच में मोबाइल थिए पियो। मोबाइल हिन ॻाल्हि ते त उहा ई ॻाल्हि मोबाइल थींदो आहे त वुज़ू करे तव्हां अल्लाह जे बारगाह में बीहो ऐं चओ त अॻियो हक़ ते आहे त मुंहिंजी मौत पहिरियां थी वञे, जेकॾहिं मां हक़ ते आहियां त उहो पहिरियां करे वञे। इन आयत ते मोबाइल हुयो कंहिंसां, ईसाइन सां, कंहिंजो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम। तव्हां हक़ ते आहियो त असां पहिरियों मरी वेंदासीं, असां हक़ ते आहियूं त तव्हां पहिरियों मरी वेंदो। चैलेंज कंहिंखे कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सूरह आल इमरान आयत नंबर 61 रब्बुल आलमीन फरमायो फ़क़ुल तआलू नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल ज़ालिमीन। त तव्हां पाण बि अचो, चैलेंज आहे, अचो तव्हां पाण बि पंहिंजी औलाद खे बि सॾु कयो, असां पंहिंजी औलाद खे सॾूं था, पंहिंजे घर वारनि खे सॾु कयो, असां पंहिंजी घर वारनि खे सॾु कयूं था, पाण बि अचो, असां पाण बि अचूं था। फरमाइनि था पोइ असां मोबाइल कयूं था ऐं जेको कूड़ो आहे, जेको ज़ालिम आहे, उनजे मथां लानत कयूं। हाणे इहो चैलेंज हुयो कंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे अमूमी तौर ते हिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॻाल्हि खे तव्हां हमेशह ज़हन में रखी छॾियो, इंशा अल्लाह ताला इहा ॻाल्हि तव्हांखे हमेशह जे लाइ फ़ाइदो ॾींदी। उहा छा आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहा आयत नाज़िल थी, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत, जॾहिं इहा आयत नाज़िल थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अली खे, सैयदा फातिमा खे, सैयदना हसन ऐं हुसैन खे घुराए करे पंहिंजी चादर में दाख़िल फरमायो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती, ए अल्लाह ही बि मुंहिंजा अहल बैत, उन्हनि जे अहल बैत हुजण में असां इनकार नथा कयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुराए करे चादर में दाख़िल करे हदीस जी रूह सां इहे अहल बैत आहिनि ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं क़ुरान जी रूह सां अहल बैत में शामिल। त हिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कयो, घुराए करे चादर में दाख़िल करे ऐं अहल बैत में शामिल फरमायो। वरी ॿी जॻह ते जॾहिं आयत मुबाहिला नाज़िल थी, इन वक़्तु बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन 4 शख़्सियतुनि खे घुराए करे पंहिंजी चादर मुबारक में दाख़िल फरमायो ऐं फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती व ख़ासती, ए अल्लाह ही मुंहिंजा अहल बैत आहिनि ऐं मुंहिंजा ख़ास आहिनि। त सैयदना अली खे, सैयदा फातिमा खे, सैयदना हसन ऐं हुसैन खे रज़ी अल्लाह तआला अन्हुम खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 मरतबा पंहिंजी चादर में दाख़िल करे ऐं अहल बैत में शामिल फरमायो। हिकिड़ो आयत ततहीर जे मौक़े ते ऐं ॿियो आयत मुबाहिला जे मौक़े ते। इहा ॻाल्हि सम्झी छॾियो। हाणे हिते एतिराज़ थींदो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी घर वारनि खे छो न वठी वियो। इहे माण्हू अक्सर तौर ते एतिराज़ कंदा आहिनि त मोबाइल में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी घर वारनि खे वठी छो न विया। पहिरीं ॻाल्हि सम्झी छॾियो त मोबाइल थियो ई कोन, छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं यहूदी हुजे या ईसाई हुजे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हुनखे अचण जी चैलेंज खे क़बूल करण जी ज़रूरत ई कोन्हे। त मोबाइल थियो ई कोन त न सैयदना अली विया, न सैयदा फातिमा वयूं, न सैयदना हसनैन करीमैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा विया, न नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो अज़वाज मुतहरात रिज़वानुल्लाह अलैहिन अजमईन वयूं, कोई बि न वियो। चैलेंज उन्हनि क़बूल ई न कयो, उन्हनि में एतिरी ज़रूरत ई न हुई। त मोबाइल थियो ई कोन त न घर वारियूं वयूं, न इहे 4 शख़्सियतूं वयूं। इन ॻाल्हि जो जवाबु इहो मुख़्तसर तरीन आहे। त आयत मुबाहिला में बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम